साथियों, असां हिन वक़्तु हाजी नूर मोहम्मद गोपांग जे ख़ूबसूरत तरीन ॻोठ ते मौजूदु आहियूं, जिथे चो तरफ़ जबल मिलंदा ऐं क़ौमी असासा मिलंदा ऐं क़दीमी क़ब्रिस्तान मिलंदो। उन ख़ूबसूरत ॻोठ खे जेको आहे हिन नज़र अंदाज़ जे इलाइक़े में मौजूदु आहियूं, जिते असां वटि उस्ताद खमीसो ख़ान जो शागिर्द ऐं उस्ताद गुलाम कादर, जेको 1978 खां 1990 ताईं रहे पाकिस्तान में कमु कयो। पर अफ़सोस आहे सिंध सकाफ़त खातो ऐं सिंध हुकूमत ऐं जेके असांजा क़ौमी असासन खे मुकमल विसारे चुका आहिनि। उनजी का मालिकी कोन्हे, उनजी का पुठभराई कोन्हे। हिन वक़्तु असांजो क़ौमी असाज़ो टंडे मोहम्मद ख़ान जो शान, जेको हिन वक़्तु नौजवाननि खां हिकिड़ो लिकियलु चुपियल आहे, असां उन वटि हींअर पहुता आहियूं। ऐं हिते पहुचण सां जेकी तमामु घणी तकलीफ़ थी आहे, हिन अहिड़े ख़ूबसूरत तरीन एरिया खे हिननि नज़र अंदाज़ करे छॾियो आहे। ऐं उहो असांजो क़ौमी असासो जेको हिन वक़्तु ॿनी ते हारपो करे बचनि जो गुज़र सफ़र करे थो। ऐं सिंध सकाफ़त खाते तरफ़ां ना प्रोग्राम कराया था वञनि, ना घुराया था वञनि। अलगोज़ो जेको मशहूरु तरीन असांजो पुराणो क़दीमी जेको आहे इहो फ़न आहे, ऐं उनखे मुकमल जेको आहे सिंध सकाफ़त खातो जेको आहे ख़तमु करे चुको आहे। त उन एहसासनि खे बि ख़तमु करण लाइ हिननि जूं कोशिशूं जारी आहिनि। इहे असासा असां कॾहिं बि लिकण चुपण कोन ॾींदासीं ऐं वधीक असां गुलाम कादर गोपांग साहिब खां वधीक हाल वाल वठंदासीं त हुन सॼी ज़िंदगी में ऐं कॾहिं खां हुनखे हिन राग ते जेको आहे इश्क जाॻियो आहे, कंहिंखां उस्तादी वरिती ऐं कॾहिं कमु कयो, कंहिं ॻाइण वटि कमु कयो, असां उस्ताद खां पुछा कंदासीं। वधीक तफ़सील अॻियां तव्हां ॾिसंदा। अदा ही बचपन में मुंहिंजो भाउ जेको मुंहिंजो वॾो भाउ आहे, ऐं उहो बीनो वॼाईंदो हो। जेको आउं नंढिड़ो हूंदो हुउसि, पोइ हुन खां चोरी लिकी खणी वेंदो हुउसि, बीनो माना वॼाइण सिखंदो, साह खणंदो हुउसि। पोइ उन टाइम ज़माने में त टीवी घटि हूंदो हुओ ऐं ॿिया शयूं घटि हूंदियूं, रेडियो हूंदो हुओ। ऐं मुंहिंजे भाउ वटि रेडियो, पोइ जेॾी महिल रेडियो हलंदो हुजे उसा खमीसो ख़ान उन बीनो में ख़ासि करे बीनो उहे ॿुधंदो हुउसि ऐं मूंखे पसंदि ईंदी हुयूं। पोइ ईअं कंदे कंदे बीनो कुझु ऐं साह मूं खयो, कुझु मूं बीनो वॼायो। पोइ बाबा खे मूं चयो, मुंहिंजो बाबा हाणे मूंखे उस्ताद खपे, उहो खमीसो ख़ान खपे। ऐं उस्ताद इहो कंदो बीनो मूंखे शौक़ु आहे। बाबा खे पोइ घटि में घटि 3 साल बाबा जे पोयां लॻा। उहो त उस्ताद खमीसो ख़ान ई बाबा, बाबे जो नालो मरमजू खमीसो ख़ान। हू पाण में दोस्त हुआ, बाबा तोखे वठी वेंदा। ईअं करे करे बाबा मूंखे 3 साल रहाए छॾियो। पोइ नेठि अची वॾो थियो, पोइ बाबा नेठि मूंखे अची, बाबा तूं पचर कोन हली सघो, भाउ वटि छॾे वञा, तूं वञी सिख वञी बीनो। अदा पोइ उस्ताद ख़ान साहिबु खमीसो ख़ान पंहिंजे बचन में रहाई, माना मूंखे जहिड़ो पुटु मुंहिंजो कयो मूंखे कई, ॾाढी मूं ते माना महिरबानी मूं ते। ऐं अलॻोज़ो मूंखे जेको सभु टोटल सेखारियईं दावत, मुंहिंजो दावत वठी ईंदो, हुते दावत मूंखे वॼाईंदो, वॾियूं वॾियूं महफ़िल में वॼाईंदो। ऐं भाउ खे हुते इनाम विनाम मिलंदा हुआ। पोइ उस्ताद खमीसो गॾु ई गॾु हूंदो हुओ। पोइ मूंखे चवंदा ई हो त भई हीउ खमीसो ख़ान जो पुटु आहे, छो त मुंहिंजो कार्ड सुञाणे काॾे खमीसो ख़ान लिखियल आहे ऐं वॾा खमीसो ख़ान। ऐं पोइ 78 में प्रोग्राम कया, पोइ 82 में उस्ताद गुज़ारे वियो। पोइ वरी रेडियो वारनि मूंखे सुठी मोट मूंखे ॾिनी, मुंहिंजो सुठा मुंहिंजे प्रोग्राम करायूं ऐं दावत ॾे घुराईंदा हुआ। भाउ खे सुठे नमूने घुराईंदो आहे, भाउ खे ईंदो आहे, प्रोग्राम कंदो हुउसि। ईअं कंदो हुउसि, ॾाढो ख़ुशि आहे, फस्ट क्लास हुउसि, तयारु हुउसि ऐं शौक़ु बि। ऐं उन खां पोइ जिन 90 जी ॾहाई आई, पोइ उन खां पोइ मूंखे घुरायूं का शइ कोन्हे। हिकिड़ो 2 चकर रेडियो ते मुंहिंजो प्रोग्राम मूंखे माना उहो मोट कोन ॾिनो आहे। पोइ मोट मुंहिंजो हिते छा करे बचा अची घरां अची बचा पोखनि, पोइ नेठि पंहिंजी मज़ूरी ॿनी ॿारो करे गजर ॿार करे, माना हिते पंहिंजी मज़ूरी खे बचा पारे वेठो आहियां। अलाए शुक्र आहे, ॿियो सभु ख़्यालु लॻो पियो आहे। कहिड़े कहिड़े फनकारनि सां माना कमु कयो आहे, ऐं छा तव्हां सिंध सकाफ़त खातो जेको या सिंध हुकूमत तरफ़ां या जेके शोर रखंदा अदीब आहे? दादा महिरबानी, तव्हां सुठो सुवालु कयो आहे, बिल्कुलु सही सुवालु आहे। न सकाफ़त खाते वरी बि कुझु कोन कयो आहे, सिंध सकाफ़त खाते कुझु कोन चयो। माना पुछा ई कोन कयो अथई, तूं कहिड़े हाल में आहीं, कीअं आहीं, छा आहीं, तुंहिंजी छा पोज़ीशन आहे, तुंहिंजी छा गुज़र सफ़र आहे, छो छा तुंहिंजो औलाद जेको नौकिरी वोकिरी लॻो, नौकिरी मिली, छा थियो। ऐं छोकिरे माशाल्लाह मुंहिंजो शुक्र आहे, शुक्र आहे मूं पढ़ायो आहे, पढ़ायो ज़माने में ड्यूटी वारी का ॻाल्हि ई कान्हे का।
जिते वञो था त तव्हांखे वधीक ख़बर आहे त जेको माहौल हले पियो ऐं कंहिं बि माना इदारे माना राब्तो कोन कयो आहे। छोकी तव्हांजो सुठो सुवालु आहे त माना कहिड़नि फ़नकारनि सां माना तव्हां गॾु प्रोग्राम कया? सर पुराणा फ़नकार ऐं पुराणो फ़नकार आया। हा त मोहम्मद जुमन से माना बाक़ाइदे जुमन सां गॾु असां महफ़िल में प्रोग्राम कया। मोहम्मद जुमन, आबदा परवीन, मोहम्मद यूसुफ ऐं ख़ान साहब वहीद अली माना मूंखे चवंदो भाउ। हा वहीद अली, सिंगार अली सलीम, ज़हीर अहमद वारसी, उन ज़माने जो फ़नकार उन सां गॾु प्रोग्राम कयासीं। सुठा प्रोग्राम फर्स्ट क्लास जा ऐं उन्हनि सां गॾु प्रोग्राम माना महफ़िल में कयासीं, रेडियो ते कयासीं ऐं गवर्नमेंट जे प्रोग्राम में कयासीं, सरकारी प्रोग्राम में कयासीं। माना उते कयासीं इहे प्रोग्राम हुन सां गॾु इन्हनि फ़नकारनि सां। जी अच्छा ही हाणे जेको साईं अर्ज़ु हिकिड़ो आहे त माना ही हुकूमत जा सरकार खाते खां माना जहिड़ो करे गाइब थींदो थो वञे। बाक़ी जो हाणे आउं वञा हाणे हिते मतिलबु हीअ त अलॻो त हीअ त मूंसां गॾु आहे, अलॻो सिंधी में छा आहे भॼन बाबा जी ऐं ज़ाहिर कोन्हे को, जीअं आउं जीअं ज़ाहिर थी जीअं मूंखे लिकाए छॾियो या लिक में आहियां त हाणे तव्हां ॾिठो हिते वॼाए पियो, हिते पंहिंजो कमुकार करे वरी साहु खणंदो आहे वेंदो आहे त वरी शौक़ु थींदो आहे त वरी वॼाईंदो, पुराणी धुन वरी ॿुधंदो आहियां वरी वॼाईंदो, शौक़ु आहे। जी उस्ताद खमीसो खान जो हा अकबर खमीसो बिल्कुलु जिते तव्हां हितां आया हिते ई मूं वटि वेही हिते माना शिकायत कई। हुनजी अमड़ आई तीअं हाणे जेको आहे कोन को तीअं हाणे जेको कीअं सिखंदे पियो, हुनजी अमड़ आई, मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजी अम्मी आहे, अॼु बि मूं सां ॻाल्हाईंदी आहे। पोइ हिते मूं जीअं हाणे तूं मुंहिंजो पुटु, हीउ मुंहिंजो पुटु आहे, हिनखे तूं सेखार, पोइ हिनखे साह सेखारे फर्स्ट क्लास करे ऐं कलाम माना जीअं माना उस्ताद खमीस वारी जेका धुन सभिनी खे मूं सेखारियूं। हा साईं हा उहे उनजी हाणे ख़बर कान्हे का, ऐं हाणे हिते आहियां हुते। जी बिल्कुलु तव्हां उस्ताद गुलाम क़तार गोपांग जूं जे कचहरियूं ॿुधियूं, दुख भरी कचहरियूं। हाणे असां उस्ताद खे अर्ज़ु कंदासीं त हिकिड़ो पंहिंजो जेको कलाम हिन में ॿुधाए त असांजे दोस्त बि सघनि ऐं इहो असां सिंध सकाफ़त खाते खां मुतालबो बि कयूं था निजी आइस पारां त हिन जी मुकमल मालिकी कई वञे ऐं हिन जा जेके आहिनि पघार शुरू कया वञनि, हिननि जे फर्ज़नि खे ॾुटियूं बि ॾिनियूं वञनि ऐं जेको आहे पोरियो करे हारपो करे बचनि गुर सफ़र करे थो, हीअ असांजा टने मुंद खां जा क़ौमी अहसास आहिनि ऐं हिननि खे फौरन जेको आहे हिननि खे जेको आहे पंहिंजो हक़ ॾिनो वञे, न त ॿी सूरत में असां हिननि सां हर वक़्त ते हर जदोजहद में गॾु हूंदासीं।